कंधीअ ते कोई त तमाची अचणो आहे एकी सरफ। रात जा तारा चवन था तू नहीं दे तू नहीं दे, रात जा तारा चवन था तू नहीं दे। जी मखली आई सामुई जो कसम। सिंध जंहिंमें केतिरनि ई फनकारनि कलाकारनि अदाकारनि जनम वरितो आहे, जिन दुनिया जे मुल्कनि में सिंध ऐं सिंधी ॿोलीअ जी तर्जुमानी कई आहे। सिंध जे लाड़ वारे खते ऐं सिंधू दरिया जे ओभर वारे किनारे ते आबाद शहर मीरपुर बठोरे में सिंध जे भलोड़ रागी अली मोहम्मद ख़ासकेली जे घर में 25 जनवरी 1966 में जनम वठंदड़ अलाॾिनो ख़ासकेली पुण उन्हनि फनकारनि मां हिकु हो। अलाॾिनो ख़ासकेली जंहिं पंहिंजे घर खां ई फन जी दुनिया जी शुरूआति कई, पाण अॻिते हली सिंध जे भलोड़ रागिन में शुमार थी वियो। अलाॾिनो ख़ासकेली जंहिं सिंध जे मज़ामती शाइर सर्वेज सिजावली जो गीत जन्नतल फिरदौस आहिनि, ॿई कंदियूं महिराण जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जूं, जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जूं। पहिरियों गोवा खाण जन बेला बनियो महिराण ॻाए सॼी सिंध में शोहरत माणण सां गॾु ए कींजर तुंहिंजी कंधीअ ते को त तमाची अचणो आहे। ऐं नूरा पाए नूरीअ खे, ऐं नूरा पाए नूरीअ खे थी लहरूं लहरूं नचणो आहे एकी सरफ जी कंधीअ ते कोई त तमाची अचणो आहे एकी सरफ। तूं पुछी थो पिरी मां हलियो छो वियुसि जहिड़ा अमर गीत ॻाया। अलाॾिनो ख़ासकेली सिंध जे मशहूर ऐं मज़ामती शाइरनि सर्वेज सिजावली, ग़ुलाम हुसैन रंगरेज़, आकाश इंसारी, रसूल इश्क़ जो समेत शाह लतीफ़ जी शाइरी ॻाए वॾी शोहरत माणी ऐं संदसि केतिरा ई ॻायल गीत अॼु बि वॾे चाह ऐं शौक़ सां ॿुधा वञनि था। अलाॾिनो ख़ासकेली टंडो अलियार भरिसां 24 जून 2016 में हिकु रोड हादसे में असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। अॼु संदसि विछोड़े खे 8 साल गुज़री विया आहिनि, पर संदसि ॻायल गीत अॼु बि हज़ारे दिलनि ते राज कनि था ऐं संदसि ॻायल गीत अक्सर सदा बहार बणिजी सिंध ऐं सिंधी ॿोलीअ जी रहनुमाई करे रहिया आहिनि। जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जूं, पहिरियों गोवा खाण जन बेला बनियो